बेलारूस ऐं पाकिस्तान विच में मुख़्तलिफ़ मुफ़ाहमती यादाश्तनि ऐं मुआहिदनि जी मटासटा तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं बेलारूस जो सदर मुख़्तलिफ़ मुफ़ाहमती यादाश्तनि ऐं मुआहिदनि ते सहियूं कयूं। पाकिस्तान ऐं बेलारूस विच में 2025 खां 2027 ताईं जे रोड मैप तहत मुफ़ाहमती यादाश्तनि जी ॾे वठि कई वई। ॿिन्ही मुल्कनि विच में मनी लॉन्ड्रिंग ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे समेत घुर्बल जाबदारनि जी हवालगीअ जो बि मुआहिदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त पाकिस्तान बेलारूस सां लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसे थो। हू बेलारूस सां ॿितरफ़े सहकार खे अॻिते वधाईंदा। इन खां अॻु बेलारूसी सदर एलेक्जेंडर लुकाशेंको जी वज़ीर आज़म हाउस आमद ते वज़ीर आज़म संदसि साझियां कई हुई। एलेक्जेंडर लुकाशेंको खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। वफाकी राजधानी में पाक फौज तलब शरपसंदन खे ॾिसंदे गोली हणण जो हुकुम। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब आर्टिकल 245 तहत इस्लामाबाद में पाक फौज खे तलब कयो वियो। सिक्योरिटी इदारनि खे ॾफेड़ पखड़ींदड़नि खे मौक़े ते गोली हणण जा वाज़े हुकुम जारी। ॾफेड़ पखड़ींदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जूं हिदायतूं। फौज रेड ज़ोन जो कंट्रोल संभाले वरितो। डी चौक ते फौजी जथा मुक़रर। इस्लामाबाद में श्रीनगर हाईवे ते रेंजर्स एहलकारनि मथां गाड़ी चाढ़े 4 जवाननि खे शहीद कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। पुलिस GF10 जे रहवासी जवाबदार आसिम वल्द हाशिम खे सोघो करे वरितो। श्रीनगर हाईवे ते शरपसंद रेंजर्स एहलकारनि मथां गाड़ी चाढ़े छॾी हुई। वाक़े में 4 एहलकार शहीद ऐं 4 रेंजर्स ऐं 1 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया हुआ। वफ़ाकी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त जेको डी चौक पहुचंदो उहो गिरफ़्तार थींदो। सियासत करणी आहे त अहम वक़्त ते एहतजाज छो पियो कयो वञे। मुल्क में जेको नुक़सान थियो उन जा ज़िम्मेवार उहे आहिनि जिन एहतजाज जो सॾु ॾिनो। असां लाइ गोलीअ जो जवाबु गोली सां ॾियणु सवलो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी रेंजर्स ऐं पुलिस ते एहतजाज कंदड़नि जे हमले जी मज़म्मत। वाक़े में मुलविस जाबदार जी निशानदही करे सज़ा ॾियारण जी हिदायत। सदर आसिफ अली ज़रदारी पुलिस ऐं रेंजर्स एहलकार जे शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हथ ठोके एहतजाज जी आड़ में पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि ते हमला मज़म्मत जो बि अमल आहे। ही एहतजाज न पर शिदत पसंदी आहे। इंतशारी टोलो कानून लागू कंदड़ इदारनि खे ॼाणी वाणी निशानो बणाए रहियो आहे। इंतशारी टोलो मुल्क में इनकलाब न पर रतो छाण चाहे थो। पाकिस्तान कंहिं बि ॾफेड़ी रतो छाण जी सट सही नथो सघे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अमन जे क़याम लाइ मौजूद पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस खे निशानो बणाइण दहशतगर्दी आहे। इस्लामाबाद ऐं रेंजर्स पुलिस एहलकारनि जी शहादत में मुलविस जाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। हुन चयो त ड्यूटी दौरान शहादत माणींदड़ क़ौम जा बहादुर पुट हुआ। हू शहीद एहलकारनि जे ग़म में बराबर जो शरीक आहे। PTI जो बुशरा बीबी जी अगवानी में मुख्य काफ़िलो 0 पॉइंट पहुची वियो। अली अमीन गंडापुर जो काफ़िलो बि रेड ज़ोन ॾांहुं रवानो। चौरंगी नंबर 26 ते 4 ज़िलनि जे पुलिस मुज़ाहिरनि खे रोकण लाइ तयार। इस्लामाबाद रावलपिंडी अटक ऐं चकवाल जी पुलिस अलर्ट। रेंजर्स जा एहलकार बि अमन अमान जे क़याम लाइ इस्लामाबाद में मौजूद। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में तालीमी इदारा अॼु बि बंदि। मरी इंतज़ामिया जो बि तालीमी इदारा बंदि रखण जो ऐलान। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मेट्रो बस सर्विस समेत पब्लिक ट्रांसपोर्ट मुअत्तल। रस्ता बंदि हुजण सबबि जाड़नि शहरनि में पेट्रोलियम शयुनि जी खोट जो ख़दशो। मुज़ाहिरीन खे अपील कई आहे त पुरअमन एहतजाज कनि, तशद्दुद खां पासो कनि, अमन अमान बरक़रार रखंदे पाकिस्तानी कानून ऐं आइन जो एहतराम यकीनी बणायो वञे।
अमेरिकी परॾेही खाते जो तर्जुमान मैथ्यू मिलर चवे थो पाकिस्तानी इख्तियारनि खे अपील आहे त इंसानी हक़नि में बुनियादी आज़ादी जो एहतराम कयो वञे। अमेरिका पाकिस्तान समेत समूरी दुनिया में राय जे इज़हार जी आज़ादी ऐं पुरअमन एहतजाज जो हामी आहे।